नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। वक्त असीं तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त कराची अवामी शिकायतुनि ते PTI MP दुआ भुट्टो कराची जे इलाइक़े लासी ॻोठ में हैंड्स जी निगरानी में हलंदड़ अस्पताल ते छापो आयो। MP छापे दौरान मरीज़ इलाज समेत दवाऊं न मिलण ते शिकायतुनि जा अंबार लगाए छॾिया। MP जे ओचिते अस्पताल पहुचण ते अस्पताल इंतज़ामिया में थलथलो मची वियो। वधीक तफ़सील मालूम करण लाइ असां राब्तो कयो अवामी न्यूज़ जे चीफ रिपोर्टर फिदा हुसैन मरी खां। जी फिदा अपडेट कजो नवाले खां कहिड़ा तफ़सीलात आहिनि? जी बिल्कुल हरेश, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त PTI MP दुआ भुट्टो आहे जेका अवामी शिकायतुनि ते जेका कराचीअ जे लासी ॻोठ में समाजी तंज़ीम हैंड्स जी निगरानीअ में हलंदड़ अस्पताल ते हुन छापो आयो आहे। PTI MP जे छापे दौरान जेको आहे अस्पताल इंतज़ामिया में थरथलो मची वियो, जॾहिं त जेको मरीज़नि हुन आॾो दवाऊं ऐं इलाज न हुजण जो जेको शिकायतुनि जा अंबार लगाए छॾिया। दुआ भुट्टो जेको आम माण्हुनि जी अस्पताल पहुती, जिते हुन डॉक्टर खां चेकअप करायो, जंहिं दौरान डॉक्टर खेसि पर्ची ॾेई दवा ॿाहिरां वठण लाइ चयो। ऐं जॾहिं अस्पताल इंतज़ामिया खे ख़बर पई त जेको दुआ भुट्टो MP आहे, त उन्हनि में जेको थरथलो मची वियो। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे PTI MP जो चवणु हो त सिंध हुकूमत जे सहकार सां गैर सरकारी समाजी तंज़ीम हैंड्स जी निगरानीअ में हलंदड़ अस्पताल जेको आहे आवाम लाइ बेलाभ बणियल आहे। अस्पताल में ईंदड़ ग़रीब माण्हुनि खे जेको डॉक्टरनि पारां दवाऊं ॿाहिरां ख़रीद करण लाइ चयो वेंदो आहे ऐं खेनि इलाज जूं बि जेके के बि सहूलियतूं नथियूं ॾिनियूं वञनि। हुन चयो त अवामी ख़िदमत जे नाले ते सरकार खां करोड़ी रुपया वरिता पिया वञनि, पर उहे अवाम ते ख़र्च थियण बदिरां करप्ट माण्हुनि जे खीसनि में वञी रहिया आहिनि, जंहिंजी जांच कराई वेंदी। PTI MP चयो त अमीर ऐं ग़रीब खे सिहत जूं सहूलियतूं हिकु जहिड़ियूं मिलणु घुरिजनि। सिहत जे नाले ते जेके NGOs आहिनि, उहे करोड़ी रुपया जेके हड़प करे रहियूं आहिनि। PTI MP दुआ भुट्टो जो चवणु हुयो त हू हैंड्स जी नाअहलीअ ख़िलाफ़ु सिंध असेंबलीअ जे फ्लोर ते भरपूर आवाज़ उथारींदी। जी